इहो गुरु गरीब निवाज़ अथव सचो सतराम। इहो मोअल जी यारींदो अथव सचो सतराम। अर्थ सब सुखन जो दाता मालिक की सतगुरु मार्फत ऊंधे मां कढी रोशनी तरफ आणे थो ऐं मोल मन खे जागाए प्रभु तरफ लगाए थो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाण थी पवे त मालिक मेहरबान ईश्वरी सतगुरु मार्फत असांखे ऊंधा मां कढी रोशनी तरफ आणे थो, याने विकारनि खां छॾाए चङाई तरफ वधाए थो। ऐं जिन जा दिल दुनिया जे चक्कर में कारा थी चुका आहिनि उन्हनि खे साफ़ करे अछो उजरो बणाए थो। मिसाल रड़की साहिब खां 2 किलोमीटर ते नए ॻोठ नाले नंढड़ी बस्ती आहे। उते सचे सतगुरु साहिब जन जा कुछ अज़ीज़ रहंदा हुआ। उन्हनि मां हिकु भाई शेवाराम जेको रिश्ते में साईं जन जो सौट थिए ऐं खेसि औलाद में पुट बि न हुयो, सो बीमार थी पियो, इलाज करायो वियो, पर फ़क़ियूं फ़र्क़ न पियूं कनि। जॾहिं हुनखे धर्म करण लाइ चयो वियो त हुन जवाबु ॾिनो त जेसिताईं मुंहिंजा मालिक शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन न ईंदा एसिताईं मां कुझु न कंदुसि, छाकाणि त ही धर्म करणु मूंखे कोन तारींदो, पर उन जी हिकु नज़र करम सां मुंहिंजी मुक्ति जा द्वार खुली पवंदा। पर मालिकनि जे पहुचण खां अॻु उन्हनि खे संभालींदे वञी प्रभु खे प्यारो थियो। जीअं त ही शाम जो गुज़ारे वियो, उन ई करे अग्नि संस्कार जो प्रोग्राम सुभाणे ते रखियो वियो। साईं जन बि राति जो नए ॻोठ रहिया ऐं भगत कंवरराम साहिब बि साणनि शेवा में गॾु हुआ। राति जो साईं जन आरामी थिया ऐं भगत कंवरराम साहिब जन बे साणनि शेवा में गॾु हुआ। राति जो साईं जन आरामी थिया ऐं भगत साहिब शेवा में वेठो रहियो त उन भाई शेवाराम जी धीअरनि रोइण शुरू कयो। रोइण में चवनि पियूं त पिछाणी में धर्म बि नसीब न थियुसि, उन ई खे कुझु करण बि न ॾिनो वियो। शायदि साईं सतरामदास साहिब जन खे उन जी दौलत पाण वठण जो ख़्यालु आहे, तंहिं करे कुझु बि दान करण न ॾिनऊंसि। ॿियो पाण सां खणी छा वियो आहे, सभु कुझु त हिते छॾे वियो आहे। सचे सतगुरु साहिब जन जे लाइ साईं कंवरराम साहिब इहे अखर ॿुधी न पे सघिया ऐं न वरी साईं जन जी बिरादरी हुजण जे कारण उन्हनि खे थे कुझु चई सघिया। सो ॾुख मां अखियुनि मां ॻोड़ा वही हलिया। उहे साईं जन जी पेरनि ते किरिया त खेनि जाग थी पई ऐं रोइण जो कारण पुछियाऊं। भगत साहिब रोईंदे चयो त मां उहे लफ़्ज़ नथो ॿुधी सघां त मुंहिंजे सचे शहनशाह सतगुरु साहिब लाइ को चवे। सो अहिड़ी रचना रचियो जो उन्हनि खे उन ॻाल्हि जो जवाबु मिले ऐं वरी को बि अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ सोचे बि न सघे। पंहिंजे प्यारे खे एतिरो मुरझायल ॾिसी साईं जन मुस्कुराइण लॻा ऐं चयऊं, बचा अगरि लफ़्ज़नि में अटकी बीहंदासीं त पोइ अॻिते छा कंदासीं। इंसान जी दिली भावना साफ़ हुजणु घुरिजे, पोइ उनखे को बि लॻायल इल्ज़ाम असरु न कंदो आहे। सिर्फ़ इंसान ख़ुदि सच ते रहे, कूड़ खे आख़िर धूड़ मिलणी आहे। पर तूं जो एतिरो परेशान आहीं, वठ हाणे था बाई खां धर्म करायूं। सो उथिया। साईं जन खे ॾिसी सभु महिमान ऐं शहरवासी जेके उते रहियल हुआ सभु उथी खड़ा थिया। साईं जन सिधा उन जॻह ते आया जिते भाई शेवाराम सुमियल हुआ। अची खेनि सॾु कयऊं। जीअं ई नालो पुकारियऊं, कादिर जी कुदरत हू उथी खड़ो थियो
ऐं साईं जन जे चरणनि ते किरियो। साईं जन फरमायो त अबा तुंहिंजूं छोकिरियूं सम्झनि थियूं त तुंहिंजी दौलत शायदि असांखे घुरिजे, तंहिं करे परेशान आहिनि, सो उथ हथ सां खेनि विराए ॾे, जीअं न्याणियुनि खे परेशान न थियणो पवे। उहो ॿुधी भाई शेवाराम सचे शहंशाह जे चरणनि ते किरी पियो ऐं सभिनी खे चवणु लॻो त ही दुनिया आहे छा? मूंखे जॾहिं जमदूत वठी हलिया त धर्मराज ॾिसण सां चयो त ही शहंशाह साईं सतरामदास साहिब जन जो शेवक आहे, सो इन ई खे सिधो संत सतरामपुरी में पहुचायो। जॾहिं मां उते पहुतुसि त साईं जन पाण सोभिया ॾेई रहिया हुआ ऐं उतां जे नज़ारे जो कहिड़ो वर्णन करियां। पोयनि खे कहिड़ी ख़बर त उन्हनि साईं जन लाइ इहे लफ़्ज़ चई केतिरो न पाप कयो आहे। मां पाण बि पंहिंजो न आहियां त दौलत या जाइदाद मुंहिंजी किथे जो मां विरायां, सभु कुझु साईं जन जो त आहे। पोइ साईं जन जे हुकुम ते हुन पंहिंजी पूरी जाइदाद ऐं ज़मीन उन ई वक़्तु न्याणियुनि खे धर्म करे ॾिनी ऐं साईं जन खां मोकिलाए वरी सुम्ही रहियो ऐं वञी सचे जी सोबत में वास कयाई। उहो नज़ारो ॾिसी करे सभु साईं जन खे हक़ीक़ी अवतार सम्झण लॻा ऐं खेनि अॻिते लाइ वाई थियण जी अरदास करण लॻा त साईं हिते त पाण सां रखियो अथई, अॻिते बि तूं ई तूं असांजे ऐबनि खे न ॾिसी पंहिंजी रहमत सां निहारजांइ। पोइ सभु साईं जन जी जयकार करण लॻा। हिन मां असांखे इहा ॼाण पवे थी त सचो सतगुरु हिन कूड़ी दुनिया जी लालच न रखंदो आहे, पर पंहिंजे प्यारनि खे सची ख़ुशी ॾियण ख़ातिर उन्हनि जे सुतल मन खे जाॻाईंदो आहे, जीअं हू बि हक़ीक़त खे सम्झी सच खे अपनाइनि ऐं अॻिते जे शहर जी तयारी कनि। इहो अणे लिखिया बे ॾींदो अथव सचो सतराम, किना कर्म कटींदो अथव सचो सतराम। अर्थ उहो परमपिता परमेश्वर इंसान जे सतगुरु मार्फत कर्म लिखियाई बदिलाए थो छॾे ऐं अहिड़ियुनि नेमतनि सां भरे थो जो हू सदाई पाण खे प्रभु में पाए जीवन ख़ुशी में घारे थो। मक़सद धुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त ए इंसान सचे सतगुरु खां नाम जो सचो सौदो वठी करे अॻिते जी तयारी रख, पोइ तुंहिंजा ई कर्म लेखा याने जेके दुख दर्द आहिनि सभु मिटजी वेंदा ऐं सदाई सुख भरियो जीवन गुज़ारींदे। मिसाल ठुल जो भाई ॾखण राम जंहिंखे औलाद न थींदो हो, केतिरा ई पीर फ़क़ीर भेटे आयो, ज्योतिषनि खां पुछा कयई, जिन ॿुधायुसि त संतोष करे वे हिन जन्म छा, पर 7 जन्मनि में तोखे औलाद लिखियल न आहे। जेतिरो बि भिटकंदे कुझु कोन थींदे, इहो ॿुधी हू निराश थियो ऐं ॾींहं राति रोइण लॻा। ॿई ज़ाल मुड़ुस परेशान हुजनि। हिकु ॾींहुं वटनि हिकु अज़ीज़ आयो, तंहिं हुननि जे घर जी अहिड़ी हालत ॾिठी त ॾाढो ॾुख थियुसि त घर में चौतरफ़ मायूसी फैलियल आहे। ॿई ज़ाल मुड़ुस ॼण ज़िंदा लाश आहिनि, चेहरे ते का ख़ुशी जी किरण बि न आहे। उन ई सॼण खेनि सलाह ॾिनी त अगरि पंहिंजी तक़दीर बदिलाइणी अथव सो उहो सिर्फ़ु हिकु दर रिड़की साहिब जो अथव, वञी उते शेवा करियो, पोइ 7 जन्म जी औलाद त छा पर 84 जूण ई कटे छॾींदो आहे ऐं मन जूं मुरादूं पाए ईंदव। सिर्फ़ु सचे सतराम जो सिमरन करियो। ॿई ज़ाल मुड़ुस अची रिड़की साहिब रहिया ऐं प्रेम सां शेवा कनि पिया। हिकु ॾींहुं राति जो जीअं शेवा पिया कनि त आहिस्ते आहिस्ते डेवरी साहिब मां रोशनी अचणु शुरू थी ऐं हुननि जी ॾिसंदे ॾिसंदे
अंदरां 2 माण्हू निकिता। हुननि खे तस्वीर हुजण करे सुञाणण में देरि न लॻी त अॻियां सच्चा सतगुरु सतरामदास साहिब ऐं पोयां भगत साहिब साईं कंवरराम साहिब जन हुआ। जीअं हू अॻिते हलिया त ही ॿई संदसि पोयां लॻा। जीअं जीअं साईं जन वधंदा पए आया त दरवाज़ा पंहिंजो पाण खुलंदा ऐं ॿाहिरि निकिरण ते बंदि थी विया। बैठक साहिब में आया जिते सभु प्रेमी सुम्हियल हुआ त हथ खणी खेनि आशीर्वाद ॾिनी। पोइ भंडारे साहिब में आया, उते ईअं फरमायूं त भंडार सदाईं भरपूर। वरी संतनि जे कमरे में आया जिते फरमायूं बचा ख़ुशि वसो आबाद। अहिड़े नमूने सॼी जॻह ते आशीर्वाद कंदे वरी जीअं देवरी साहिब जे ॿाहिरां पहुता त ही ॿई पति पत्नी वञी संदन पेरनि ते किरिया ऐं चरण पकड़े रोअण लॻा त साईं हिकु लाल ॾे। साईं जन चवण ते अबा लिखियल ई न आहे त चयऊं साईं लिखियल हुजे हा त पाण मिली वञे हा। तव्हां लिखो बि पाण था ऐं ड्राहियो बि पाण था। लिखियल न आहे त लिखी ॾियो। साईं जन मुस्कुराया ऐं फरमायूं तव्हां लाइ औलाद जा दरवाज़ा अॼु खां खुलियल आहिनि। जॾहिं तव्हां पाण चाहींदा एसी ताईं तव्हांखे औलाद थींदो रहंदो। ईअं चई साईं जन देवरी साहिब में हलिया विया। सुबुह जो उहा ॻाल्हि हुननि बाबल साईं भगवानदास साहिब जन सां कई ऐं संतनि खां मोकिलाए पंहिंजे शहर आया ऐं 12 महीने खेनि पुटु ॼाओ। पोइ खेनि केतिरो ई औलाद थियो, पर हू ॿई रड़की साहिब ईंदा रहिया ऐं प्रेम सां शेवा कंदा हुआ। हुन मां असांखे ॼाण पवे थी त सच्चा सतगुरु मस्तक जी रेखा मिटाए सभु दुख दर्दनि खां आजो कनि था।